बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन अभी ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम आवाज़ जो महिमान ही उहो प्रोग्राम आहे जंहिंखे तव्हां सभिनी तमामु घणो प्यार ॾिनो आहे। हाणे असीं सीज़न 2 जे पहिरें एपिसोड सां गॾु अव्हांजी स्क्रीन ते हाज़िर थिया आहियूं। सो आवाज़ जो महिमान खे जे फॉर्मेट खे पसंदि करण जे लाइ अव्हां सभिनी जा थोराइता आहियूं ऐं ईअं ई अहिड़ा ज़बरदस्त प्रोग्राम्स तव्हां आवाज़ टेलीविज़न जी स्क्रीन ते ॾिसंदा रहंदा। अॼु तव्हां मूंखे ॾिसी रहिया हूंदा तव्हां हिकिड़ी ज़बरदस्त जॻह ते बीठल आहियां। ही आहे ठारो शाह। जी हाँ, ही ठारो शाह जेको नौशरो फिरोज़ डिस्ट्रिक्ट में अचे थो, वॾो तारीख़ी शहर आहे। हितां वॾनि नालनि जनम वरितो आहे, जीअं जग मशहूर मास्टर चंदर ऐं उन खां अलावा दादा गोबिंद जहिड़ी शख़्सियतनि जिन जो तालुक़ हिन शहर सां हुजे थो। सो ठारो शाह में तव्हांजी मुलाक़ात हिकिड़ी अहिड़ी सियासी समाजी शख़्सियत सां कराइण वञूं था जेका ज़राअत जे मैदान में बि अलॻि तरीक़े सां पंहिंजो पाण खे मञराए चुकी आहे। केरु आहे इहा त तव्हांखे ख़बर पइजी वई त उहा शख़्सियत ठारो शाह जी आहे, पर आहे केरु तव्हांखे थोरी देरि में ॿुधाईंदा। अचो त हलो। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां गाॾी में वेही चुका आहियूं ऐं तव्हांखे ख़बर आहे त असीं मौजूदु आहियूं साहिती परगि॒णनि जे शहर ठारो शाह में। सो हाणे थोरी देरि में असां हुन शख़्सियत जे घर जी तरफ़ वधी रहिया आहियूं। बिल्कुलु वेझो आहे। हा, इहा ॻाल्हि तव्हां सां ज़रूरु कंदी हलंदसि। हिन वक़्तु ठारो शाह में थोरी घणी गर्मी ज़रूरु आहे। सो अचो त तव्हांजी मुलाक़ात करायूं था त असां अॼु कंहिं सां मिलण वञूं था ऐं तव्हांजी मुलाक़ात असां कहिड़ी शख़्सियत सां करायूं था। अस्सलाम वालेकुम ज़ाविया, कीअं आहियो? ठीकु आहियो? थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम सर, हाउ आर यू? कीअं आहियो? ठीकु आहियो? थैंक यू वेरी मच फॉर योर प्रेशियस टाइम। थैंक यू फॉर योर टाइम। बिल्कुलु। सो नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं सरदार मोहम्मद उस्मान खान अलमाणी साहब जे घर। तव्हां इंट्रो में तव्हांजो काफ़ी ज़िक्र कयो ॿार, पर सस्पेंस रखियो, हिकिड़ी क्यूरियोसिटी खे बरक़रार रखियो त असां हिकिड़ी शख़्सियत सां मिलण वञूं था जेका सियासी शख़्सियत आहे, समाजी शख़्सियत बि आहे, पर ज़राअत जे मैदान में हिकिड़ो अलॻि ई तव्हांजो किरदारु आहे। सो दैट वी आर गोइंग टू डिस्कस इन द इंटरव्यू। सो हलो त कचहरी कयूं। जी नाज़रीन, जीअं तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं सरदार मोहम्मद उस्मान खान अलमाणी साहब जी रिहाइशगाह ते। सो सर, वंस अगेन थैंक यू वेरी मच फॉर योर प्रेशियस टाइम। थैंक यू वेरी मच फॉर कमिंग। समूरो ॾींहुं असांखे ॾियण वञो था, असां ॾिसंदासीं त तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ में हिते मसरूफ़ हुजो था। सो सर, सिंस यू आर ए पॉलिटिशियन, बिज़नेसमैन, एग्रो इंडस्ट्रियल एंटरप्रेन्योर, ही ॾाढी ॾुखी टर्मिनोलॉजी यूज़ करे रही आहे, सही आहे। सो असां चाहींदासीं तॾहिं कि तव्हां सभ खां पहिरियों थोरो हुन जो कंसाइज़ली ॿुधायो पंहिंजे प्रोफाइल जे बाबति। हो त असां सभिनी खे ख़बर आहे त तव्हां छा तव्हांजूं एक्टिविटीज़ हुजनि थियूं। सो थोरो सो पहिरियों सियासत खां शुरू करे वठूं था। यकीनन तव्हांजे नंढपण जी तरफ़ बि असीं वेंदासीं, घुमंदे फिरंदे उहा बि कचहरी थींदी, पर सियासत में तव्हां कीअं आहियो? थैंक यू फॉर कमिंग। जी महिरबानी, तव्हां पंध करे आया आहियो एंड इट्स I've seen the show recently. मां ॾिठो सियासत जी शुरूआत ख़िदमत जी हवाले सां मूं शुरूआत कई after the death of my father in the year 1997. मां जॾहिं ॻोठ ते रहणु शुरू कयो, मां ॿाहिरि पढ़ंदो हुउमि, सो ॻोठ रहणु शुरू कयो त मां ॾिठो त सियासत में अचण सां माण्हुनि जी ख़िदमत थी सघे थी। माण्हुनि जे लाइ असां दरवाज़ा खोले सघूं था, उन्हनि खे बेटर ऑप्शन्स मिली सघनि था। हिकिड़ा सियासतदान पूरा बि थी वेंदा आहिनि, बट के एक्सपीरियंस जेको शॉर्टकट न हूंदो आहे, बट नई नस्ल खे बि नए तर्ज़ ते सियासत में अचणु खपे। सो कहिड़ी शइ स्पेसिफिकली सियासत में तव्हांखे मोटिवेट कयो? छा इहा शइ तव्हांजी लेगेसी जे करे तव्हां हुनखे कंटिन्यू कंदा अचो पिया? तव्हांजो फादर, ग्रैंड फादर, उन्हनि में इहे सभु क्वालिटीज़ मौजूदु हुयूं। सो कीअं तव्हांजी दिलि चयो तव्हांखे बि सियासत में अचणु घुरिजे? मुंहिंजो वालिद साहब, ही वॉज अ ब्यूरोक्रेट, आलिम बलोच, एंड माय ग्रैंडफादर खान साहब एस के बलोच वॉज अ ब्यूरोक्रेट। असां एजुकेशनल बैकग्राउंड खां जेको आहे सो तमामु असांजी फैमिली जेका आहे सो इन्वॉल्व रही आहे, न्याणियुनि खे बि अॻे एजुकेशन, ॿारनि खे एजुकेशन, त उन हिसाब सां आयुसि मां। बट आई सॉ द पावर ऑफ पॉलिटिक्स जेको आहे उहो कोर्स ऑफ एक्शन चेंज करे सघी थी नेशन्स जा। अच्छा, उन हिसाब सां त अगरि असां उन सीट ते अचूं त उहो छा असां बहितरी पंहिंजे इलाइक़े खां शुरू कयूं, पंहिंजे घर खां। बिकॉज तव्हां ख़बर आहे, उहो मिसाल ॾींदा आहिनि चैरिटी बिगिन्स एट होम, त असां हिते कहिड़ो डिफरेंस आणे सघूं था इन इलाइक़े में, इन इलाइक़े जे माण्हुनि जे लाइ। सो इन सोच सां एंटर थियासीं पॉलिटिक्स में। सही।
सो छा थोरो जेकर नंढपण ते हलूं त तव्हां जीअं असां सियासत जे बाबति पुछियोसीं त नंढपण तव्हांजो कीअं गुज़रियो हुयो छा जीअं त तव्हां ॿुधायो त हिकिड़े सियासी घराणे सां तालुक़ु आहे ऐं सभु ब्यूरोक्रेसी में बि हुया त छा विजुअल्स हिन वक़्तु तव्हांखे ईंदा आहिनि पंहिंजे नंढपण खे बची करे व्हाट डू यू थिंक ऑफ इट और थिंक अबाउट विजुअल्स वेरी लविंग पेरेंट्स ऐं वेरी क्लोज नेट फैमिली अच्छा उन्हीं खां अलावा जेको आहे सो 4 sisters 2 brothers ऐं मुंहिंजी immediate family में I have 2 sons and you're the eldest I am the eldest of the Okay. sons yes I am मां eldest आहियां ऐं क्लोज नेट फैमिली वेझी प्लस मुंहिंजा पंहिंजी immediate family में 2 पुट आहिनि हिकु न्याणी आहे माशाल्लाह my wife. So if you go back into my childhood, त नंढपण खां ई मूंखे जेको आहे शौक़ु हूंदा आहे न त कुझु लीड करण जो त उहो घर में बि ईअं त उस्मान छा थो you चवे felt those leadership qualities in you I didn't feel them मां इहो चवंदुसि त मूंखे शौक़ु हुयो माना को घर में तकरीब बि थिए थी त हुनखे लीड करण जो तव्हांखे पंहिंजे बाबा खे ॾिसी करे माण्हुनि सां इंटरेक्ट कंदे तमामु सुठो लॻंदो वालिद साहिबु मुंहिंजो तमामु मिलनसार माण्हू हुयो ऐं माण्हुनि सां इंटरेक्शन मुंहिंजो तमामु घणो हूंदो ॻोठ वारो को बि अची वञे राज वारो को बि अची वञे क़ौम वारो बिरादरी वारो अची वञे त इहो उनखे केटर कंदा हुआ ऐं ॾाढा असांजे शेर मोहम्मद ख़ान ही वॉज सेक्रेटरी वाटर एंड पावर वेस्ट पाकिस्तान जॾहिं वन यूनिट हुयो पाकिस्तान त उन्हनि जी बि तमामु घणी हिकिड़ी लेगेसी आहे ऐं he also contributed a lot to this province, this country. अच्छा ॿी जेकी तव्हां ते अहम ज़िम्मेवारी आहे दैट इज़ यू आर द ट्राइबल चीफ तव्हां हिकु सरदार पिया आहियो हिकिड़े कबीले खे संभालियो पिया वेठा अलमाणियुनि जो कबीलो थोरो उन जे बैकग्राउंड में असां वञणु चाहींदासीं त असांजे व्यूअर्स खे बि ख़बर पए त ही अलमाणी बेसिकली किथां अचनि पिया तव्हां ठारो शाह बेस्ड आहियो या बलूचिस्तान मां हिते तव्हां आहियो इहो जे करे कुझु असांखे ॿुधाए सघो था हिस्ट्री ईअं थी ॿुधाए जेको मां पढ़ी आहे ॾिठी आहे ॿुधी आहे त आलमानीज़ जेके आहिनि उहे आया डेरा बुगटी जे पोयां हिकिड़ो ॻोठु आहे छतरपुली जे नाले सां अच्छा आलमानी उतां जेके आहिनि लॾे पोइ विया पंजाब बिकॉज़ हिकिड़ी वॾी जंग थी बलोच कॉमन में इन 1800s सम टाइम बैक उते रिंदी ऐं लाशार क़ौमूं ॿ वॾी ट्राइब्स आहिनि जंहिंमां ॿिया सभु क्लैन्स निकितल आहिनि त उहे सभु जेके आहिनि सो जॾहिं जंग हाराए विया त चाकरे आज़म रिंद माइग्रेट करे वियो पंजाब अॼु बि चाकरे आज़म रिंद जो जेको मक़बरो आहे उहो काड़ा में आहे त इलाही बलोच सेटलमेंट्स जेके हुयूं उहे चाकरे आज़म खे फॉलो कंदे पंजाब हली वियूं दैट इज़ जिथे असां वञी सेटल थियासीं इनिशियली जेको असांजो ही शादी ख़ान जे ॻोठ में तव्हां आयो इहो न पर इन जो ॾाढो अच्छा हुन पंहिंजो पाड़ो हुते आबाद कयो उन पाड़ो आबाद करण खां पोइ शोरकोट तहसील जिथे आहे डिस्ट्रिक्ट जंग असां हुते सेटल थियासीं पहिरीं यानी पंजाब में जी उते वरी असांखे जेका हाणे असां ॻाल्हाईंदा आहियूं सिराइकी सो असां उहा सिराइकी हुतां खईं ऐं बलोची लैंग्वेज जेका हुई उहो हुते आहिस्ता आहिस्ता फेड आउट थींदी वई पोइ पंजाब अलॉन्ग द रिवर इंडस इन करे इंडस जे हवाले सां तॾहिं बैराज सिस्टम हुयो कोन जिथे जिथे पाणी हूंदो हुते हुते सेटलमेंट्स थींदी वेंदियूं हुयूं सो अगरि तव्हां ॾिसंदव त हिस्टोरिकली बि अगरि तव्हां मुल्तान खां शुरू थियो त बलोच ट्राइब्स जेके आहिनि उहे लेफ्ट एंड राइट बैंक ऑफ द रिवर राइट अप टू ठटा हलिया वेंदा आहिनि सो असां पोइ उते कबीर ख़ान सियाल हुयो जंग जो बादशाह उन जी फ़ौज में असां एज़ सिपह सालार भर्ती थिया आलमानी जेके आहिनि उते अञा हिकिड़ी बस्ती आलमानी जे नाले सां आहे चनाब नालो सरबो आहे उते असां सेटल थियासीं उतां पोइ के इख़्तिलाफ़ात थिया टाइम में हुनजे जंग जे बादशाह सां त पोइ असां आलमानीज़ प्लस आई थिंक जतोई साहिबान जेके मोरे वारा जतोई साहिबान आहिनि कुझु सियाल साहिबान इहे सभु हिकिड़े टाइम ते लॾे इन इलाइक़े में अची वेठासीं टोटल केतिरा सब क्लैन्स अचनि था आलमानी कबीले जी जेकर असीं ॻाल्हि कयूं आलमानी सब कबीले जा पाड़ा आहिनि 7-8 पाड़ा आहिनि पर आलमानी इटसेल्फ जेको आहे सब क्लैन आहे अच्छा पाण सब क्लैन पाण सब क्लैन आहे ऐं जीअं मिलाए हिस्ट्री मिलाए थी त डोमकियन सां वञी सब क्लैन मिले थो आलमानी हाणे जकराणी बि डोमकी आहे आलमानी बि के चवनि था डोमकी आहे ब्रह्माणी ये ब्रह्माणी जेके आहिनि उहे बि सो इहे मुख़्तलिफ़ पाड़ा इब्राहिम जो औलाद ब्रह्माणी थी वियो आलिम जो औलाद आलमाणी थी वियो त मुख़्तलिफ़ पाड़ा जेके आहिनि सो उहे थी विया अच्छा सिंस यू कम फ्रॉम द फैमिली ऑफ ब्यूरोक्रेट्स ठीक है तव्हांजो ब्यूरोक्रेट थियण ते दिलि न चयो न एक्चुअली मुंहिंजे वालिद साहब जेको आहे सो इट वाज हिज डिज़ायर असां जेके ॿ भाइर हुनजी ख़्वाहिश हुई
त हिकिड़ो भाउ जेको आहे पुटु मुंहिंजो पॉलिटिक्स में वञे, ॿियो पुटु जेको आहे बिज़नेस में वञे, माना कंहिं क़िस्म जो वैल्यू एडेड बिज़नेस शुरू करे जेको भाउ खे ऐं फैमिली खे फाइनेंशियल सपोर्ट करे, माना पॉलिटिशियन जेको आहे उनखे फाइनेंशियली सपोर्ट करे, त अहिड़ो हुनजो हिकिड़ो पंहिंजो थॉट प्रोसेस हुयो वालिद जो। Man proposes and Allah disposes. There is no doubt in that. अच्छा सर मुझे थोड़ा सा नंढे बड़े नहीं हुआ सी अकॉर्डिंग तव्हांजी ज़िंदगी जहिड़े हिसाब सां गुज़री, तव्हांजी फैमिली में जेके ब्यूरोक्रेट्स हुया, तव्हांजा बाबा पाण ही वाज हिमसेल्फ ब्यूरोक्रेट, राइट? सो इब्तिदाई शुरुआती जेकी तव्हांजी तालीम आहे, तव्हां यूके विया, लंडन विया पढ़ाई करण जे लाइ, उते छा थियो ऐं असांखे ख़बर आहे तव्हां उते पंहिंजी तालीम मुकमल न कई, छो मुकमल न कई, इहो बि असीं ॿुधाइणु चाहींदासीं। हाँ बिल्कुलु ईअं आहे। इनिशियल तालीम जेका आहे मुंहिंजी कराची जी आहे। आई वेंट टू 2-3 डिफरेंट स्कूल्स, जंहिंमें पंहिंजो आख़िरी मूं जेको स्कूल अटेंड कयो कराची में, दैट वाज सेंट पीटर्स हाई स्कूल। उतां मां पंहिंजी मेट्रिकुलेशन कई 1993। उतां देन माय पेरेंट्स उन्हनि मूंखे चयो त बाबा तूं हाणे बोर्डिंग स्कूल वञ, ज़ोरी मोकिलियो, बसि मोकिले छॾियो। छा एहसास हुआ हिकिड़े ॿार जो? ज़ाहिर आहे एक्साइटमेंट। ॻोढ़ा त कोन पाया हुन भई मां त इन मॉल में इन ॻोढ़नि वारे मॉल में असां पलिया ई नासीं। अच्छा हा, सो असां ॾाढा एक्साइटेड हुआसीं। मुंहिंजो नंढो भाउ बि उहो बोर्डिंग वियो। असां जेको आहे सो बोर्डिंग पहुतासीं ऐं आई डिड माय मां पंहिंजा ओ लेवल्स कया उतां पंहिंजो स्टैफर्ड हाउस कॉलेज मां, कैंटरबरी आहे हिकिड़ी जाइ इन द यूके। उतां मां पंहिंजो ओ लेवल्स कया, ए लेवल्स कया। उतां पोइ मूं लॉ जी डिग्री परस्यू कई एट द यूनिवर्सिटी ऑफ बकिंगम। बट अनफॉर्चुनेटली सितंबर 97 में मुंहिंजे वालिद साहब जी डेथ थी हुई। सो इन जे करे पोइ आई हैड टू कम बैक। मां वापसि आयुमि, वापसि अची जेको आहे सो बसि पंहिंजे माण्हुनि सां हिकु जवान छोकिरो जेको लंडन में तालीम हासिल करे रहियो आहे, सडनली यू गेट टू नो दैट योर फादर इज नो मोर, मस्ट हैव बीन वेरी डिफिकल्ट फॉर यू। कीअं मैनेज कयो? तव्हां ॿाहिरि मुल्क ई मौजूदु हुया, तव्हांखे कॉल आयो? न, मां वालिद सां गॾु हुयुमि। जी जी, मां पंहिंजी ऑटो ब्रेक ते आयुसि। अच्छा जी ओके। सो छा ज़ाहिर आहे हिकिड़ो ॾुखियो वक़्तु हूंदो तव्हांखे, पर छा महसूस थियो बीइंग द एल्डेस्ट इन द फैमिली? रिस्पॉन्सिबिलिटीज़, वॾी ज़िम्मेवारी तव्हांजो इंतज़ारु करे रही हुई। सो छा महसूस कयो? वयू एक्साइटेड त ख़ैर इहो सही टर्म न हूंदो, पर छा तव्हांजा एहसास हुया? एहसास त इहो त हिकिड़ो छपर छां हलियो हुयो लाज़मी। पीउ जी हिकिड़ी शफ़क़त हूंदी आहे, हुनजो हिकिड़ो किरदारु हूंदो आहे औलाद जी ज़िंदगी में, उहो असांजो इलाही पंहिंजो नंढे हूंदे हलियो हुयो। And I faced a lot of emotional difficulties as well. Emotional difficulty थींदी, प्लस दुनिया जे हिसाब सां मां पंहिंजे वालिद सां अटैच हुयुसि, त हुन अटैचमेंट जे करे मूंखे वालिद जी तमामु घणी तबियत जी ख़बर हुई ऐं हुनजो तौर तरीक़े जी ख़बर हुई। त पोइ उहो कंहिं हद ताईं मूंखे कुझु ट्रेनिंग ॾेई विया। त इन में थोरो हलण में थोरी हिमत अची वई त माण्हू हले सघे थो। इट्स नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड, हर कंहिंखे हलणो आहे, अलाह जे हवाले थियणो आहे। सो उन टाइम में जेको आहे सो मां पंहिंजो कोशिशि कई त हाणे पंहिंजे पाण खे एस्टैब्लिश करे सही नमूने सां। उन में इलाही कंस्पिरेसियूं, इलाही कंस्पिरेसी थियरीज़, इलाही लेग पुलिंग, माना मक़सदु हा बिल्कुलु बिल्कुलु उहो हर कंहिं फैमिली जो हिकिड़ो हिसो आहे। का बि फैमिली जेका चए त असां वटि पॉलिटिक्स न आहे त उहो कूड़ हूंदो। हर फैमिली में हिकिड़ी पॉलिटिक्स हूंदी आहे। सो उन्हनि लेग पुलिंग्स खे, उन्हनि शयुनि खे बि असां ओॾी महिल फेस कयो। But Allah has brought us out of all those phases, and alhamdulillah हाणे असां पंहिंजा ॿार पिया पालियूं। जी ज़बरदस्त सर। सो हाणे ते नाज़रीन वक़्तु थी वियो आहे त असीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं। इंट्रस्टिंग कचहरी हले थी, थोरो असां सर जो प्रोफाइल ऐं सर जो नंढपिण कीअं गुज़रियो आहे उस्मान साहब जो, उहा पुछण जी कोशिशि कईसीं। पर अञा कुझु खटा मिठा सवाल आहिनि जेके असां सर खां घुमंदे फिरंदे कंदासीं। सो हाणे तव्हांजे लाइ हिकिड़ी ॿी जॻह जिते असीं पंहिंजो ॿियो सेगमेंट तव्हांखे ॾेखारण वञूं था, उहा बि हिकिड़ो सरप्राइज़ ई आहे तव्हांजे लाइ। सो स्टे ट्यून्ड, असां सां गॾु ई रहो। हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक ऐं फौरन वापसि अचूं था। नाज़रीन तव्हांखे जीअं त ॿुधायो ठारो शाह में मौजूदु आहियूं। सर सां ब्रेक खां अॻु में वॾी ज़बरदस्त कचहरी थी, सर जो नंढपण कीअं गुज़रियो। हाणे कुझु ॿिया खटड़नि मिठड़नि सवालनि जी तरफ़ अचूं था। सो वधीक सर तुसां असीं सवाल पुछंदे पाए असां बि थोरी सराइकी ॻाल्हाइण जी कोशिशि कई। अच्छा ज़बान ते थोरो ॻाल्हाए वठूं था त तव्हां घर में अक्सर करे
जी। ऑफ एयर बि असां तव्हांखे ॾिठोसीं तव्हां सराइकी में कम्युनिकेट करो जी, बिल्कुल ईअं। सो छो त अलमाणी बलोच आहिनि बलोची कोन ॻाल्हायो तव्हां बलोची असां पंहिंजो पंजाब खां जॾहिं लॾे आयासीं हिते जंग खां तॾहिं असां सम्झो सराइकी उतां अडॉप्ट करे आयासीं अच्छा त असां वटि या जेके ॿियूं क़ौमूं हिते बलोच ज़ातियूं आहियूं सिंध में उहो जेके बि केम वाया पंजाब जेके बि पंजाब जे थ्रू आया उहे सभु सराइकी पिक करे आया सो किन घर में बलोची रखी एज़ अ लैंग्वेज किन माण्हुनि पोइ रुॻो सराइकी अडॉप्ट कई अच्छा असां सराइकी अडॉप्ट कईसीं ऐं हुन ते कंटिन्यू कयां था अल्हम्दुलिल्लाह मां 6 ज़बानूं ॻाल्हाईंदो आहियां जंहिंमें अच्छा इंटरेस्टिंगली उन्हनि 6 ज़बाननि में असांखे ख़बर आहे त पर्शियन बि शामिल आहे यू स्पीक अ लिटिल बिट पर्शियन एज़ वेल जी बिल्कुल उनजो थोरो बैकग्राउंड ॿुधाइजो कीअं किथां सिखी था मुंहिंजी वालदा जेका आहे सो हू हुया अफ़गानिस्तान मां ऐं सैयद फैमिली अफ़गानिस्तान जी त असांजे घर में नंढपण में असां सराइकी ऐं फारसी ॻाल्हाईंदा हुआसीं तो इन जे करे सो अंग्रेज़ी उर्दू फारसी पंजाबी सिंधी ऐं सराइकी सो 6 ज़बान जेके आहिनि सो असां पिक कयूंसीं इन करे त असां वटि वरी मुख़्तलिफ़ कम्युनिटीज़ जा मुलाज़िम बि घर में हुया त सभिनी सां मूंखे शौक़ु हूंदो वधीक कहिड़ी ॿोली ॻाल्हाइण में तव्हां कंफर्टेबल महसूस कंदा आहियो तव्हांखे सुठो लॻंदो आहे मां कंफर्टेबल महसूस कंदो आहियां जनरल कम्युनिकेशन में सिंधी खे जनरली वधीक कम्युनिकेशन जो टूल इस्तेमाल कंदो आहियां बाक़ी हूं अगर ॿाहिरि पाण में जीअं नंढो भाउ अली ख़ान असां पाण में ॻाल्हायूं या असांजी वालदा मरहूम उन सां ॻाल्हाईंदासीं त फारसी में कम्युनिकेट कंदासीं अच्छा फारसी में कम्युनिकेट जी, कंदा जी, ऐं हाणे तव्हां ॿई भाइर पाण सां फारसी सराइकी में बि ऐं फारसी में बि जेका शइ असांखे कंहिंखे न ॿुधाइणी हूंदी आहे उहो असां पाण में फारसी में ॻाल्हाए करे ऐं ॿुधाईंदा अच्छा हिन वक़्तु असीं काॾे हली रहिया आहियूं उनखे जेकॾहिं तव्हां फारसी में चई ॾेखारियो that would be a little interesting मां मर्दुम सरे रवान अस्तिन बरे दीदने मर्दुम मैंने कचा ज़बरदस्त लवली अच्छा सर तव्हां खां ॿियो इहो बि पुछणु चाहींदसि त सरदार मोहम्मद उस्मान खान अलमाणी साहब ठीकु आहे त ही सरदार जे टाइटल खे वठी करे अॼु जो जेको बाशऊर माण्हू आहे नौजवान आहे he does not encourage this title much छा तव्हांजो न ते रिस्पॉन्स आहे ॾिसो अॼुकल्ह हिकिड़ो ॿियो ट्रेंड हली वियो आहे चीफ सरदार जी चीफ सरदार जहिड़े को टर्मिनोलॉजी न आहे सरदार हूंदो आहे अंग्रेज़नि जे दौर खां नवाब सरदार बहादुर खान साहब सरदार इहे लक़ब हूंदा जेके अंग्रेज़नि जे टाइम में आहे या सरदार जो लक़ब जेको आहे सो तव्हांजे क़बीले तव्हांखे 5 पीढ़ियूं अॻु में 7 पीढ़ियूं अॻु में 6 पीढ़ियूं अॻु में तव्हां ते दस्तार अची वई त उहो थी वियो हाणे सरदार जेको आहे उनमें सरदारनि खे किन खे बदनाम बि कयो वियो सायो करे उनमें मीडिया भी इस्तेमाल थियो सोशल मीडिया भी इस्तेमाल थियो प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया पैदा उनजे खिलाफ भी मीडिया ट्रायल्स बिल्कुल थिया पर आवाम जो रद्द अमल उन बाबत आवाम जो रद्द अमल नौजवान जेको चयो तो सरदार भोतार के कोन न मने उन ते को लाज़िम ना है बट सरदार भोतार थियण ऐब ना है ॾोह ना है मां नौजवाननि खे इहो चवंदो आहियां त हर शइ जेको तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो था उहो सच न आहे अच्छा उन जी तस्दीक कयो उन खां पोइ तव्हां पंहिंजा कमेंट्स ॾियो ठीक अच्छा सर जीअं तव्हांजो तालुक ज़ाहिर आहे हिन वक़्तु पीपल्स पार्टी सां ई आहे ऐं तव्हां गवर्नमेंट जे बि मुख़्तलिफ़ उहिदनि ते सर्व कयो त थोरो ॿुधाइजो जंहिंमें ज़ाहिरा सिंध वाइल्ड लाइफ मैनेजमेंट बोर्ड बि शामिल आहे त थोरो उन जे बाबति ॿुधाइजो त कहिड़नि सरकार जे उहिदनि ते तव्हां सर्व कयो आहे मां एज़ अ डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर सर्व कयो आहे शुरूआत तव्हांजी उतां थी जी डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर ऐं मां 2013 जी जनरल इलेक्शन बि विढ़ियुसि पार्टी टिकट ते न इंडिपेंडेंटली विढ़ियुमि उन में अल्हम्दुलिल्लाह आई बैक द हाईएस्ट अमाउंट ऑफ मां जेको इलेक्शन खटी न पर विढ़ी उन इलेक्शन में मुंहिंजा इंडिपेंडेंट वोट माना आज़ाद उम्मीदवार जी हैसियत में वोट तमामु वॾा माना 20,000 वोट मूं खयां जेको नंबर 2 ते हुयुसि मां सॼे ज़िले में अच्छा ठीकु आहे 3 लाख आवाम हूंदो आहे 3.5 लाख आवाम हूंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि ॿियूं बिरादरियूं आहिनि जिन मूंखे खयूं ऐं असांजो जेको हिते रिवायत आहे उहो असां पंहिंजी बिरादरी खे त पंहिंजी जाइ ते बिल्कुलु लुक आफ्टर कंदा आहियूं पर असां ॿियूं बिरादरियूं कहिड़ी बि ज़ात जो हुजे बिला तफ़रीक जे असां हुननि जी ख़िदमत कई आहे वॾनि खां वठी छा रोडनि रस्तनि ते नज़र अचे थो जॾहिं तव्हां रोडनि रस्तनि ते ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे ॾिसंदा आहियो कि गुरबत वारे हाल में हूंदा आहिनि हर को पंहिंजी ज़ाहिरा महिनत करे पियो पर व्हाट यू थिंक ऑफ देम एक्चुअली हुननि जी तरक़ी खे वठी करे केतिरो तव्हां सम्झो पिया त हुननि तरक़ी कई आहे सिंध जो माण्हू केतिरो ख़ुशहाल आहे हर माण्हू जी हिकिड़ी पंहिंजी सोच हूंदी आहे चीफ्टन थियण सां माण्हू इज़त न कमाईंदो आहे रुगो चीफ्टन या सरदार थियण सां इज़त न मिलंदी आहे इज़त मिलंदी आहे जॾहिं तव्हां इज़त ॾींदो इज़त मिलंदी इज़त वठंदो तव्हां
पर ही असांजी हिननि सां हिकिड़ी उथण वेहण जो सिलसिलो आहे, हिकिड़ी कुर्बत आहे जंहिंजे करे माण्हू चाहिनि था। तव्हां ॾिठो हाणे तव्हां पके खां कचे में टपी आहियो, थोरी देरि खां पोइ वरी पके ते हलंदासीं। सो तरक़ियाती कमनि जे हवाले सां नौशहर फिरोज डिस्ट्रिक्ट एक्सेल करे पियो। असांखे चेयरमैन साहब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब महिरबानी कई आहे असांजी। असां मुतालबो कयोसीं इन जे लाइ NICVD जे लाइ प्लस यूनिवर्सिटी फॉर नौशहर फिरोज। NICVD खुलण वञे पई? जी हा, ॿुधो आहे त इट्स इन द पाइपलाइन। जी हा, इट्स इन द पाइपलाइन। ऐं उन खां अलावा असां हींअर बि रिसेंटली हिकिड़ी मीटिंग में जेको आहे सो ॻाल्हाए करे इहो बि कोशिशि कयूं पिया त असांजे ज़िले में हिकु तालको ॿियो ठहे, हुन में सभु स्टेक होल्डर्स खे जेको आहे सो ज़रिए सॼो थींदो लीडरशिप जी तरफ़ां। गैस आहे कोन थारो छा? गैस आहे। गैस आहे थारो में? 2006 में मां ॾिनी आहे। अच्छा, 2006 में, यस। एंड भिरिया सिटी। इंटरेस्टिंग। भिरिया सिटी, इन फैक्ट। यस, द लास्ट गैस जेको लास्ट गैस कनेक्शन हुयो भिरिया रोड ते ही हो। ओके। 2006 में मुंहिंजो नंढो भाउ ज़िले जो नाइब नाज़िम हो। पोइ असां उन टाइम जे जेके चीफ मिनिस्टर हुया उन खां असां इहो प्रोजेक्ट करायोसीं। उहो प्रोजेक्ट अप्रूव थियो ऐं उनजो इफ़्तिताह बि असां कयो 2006 में, जंहिंमें भिरिया सिटी ऐं ठारूशा सिटी। मां पंहिंजे ॻोठ जा गैस न खणी आयो आहियां। मुंहिंजे ॻोठ जेका मानी पचंदी आहे काठियुनि ते आहे। अच्छा। ऐं गैस जे सिलेंडरनि ते। ॻोठ छो न खणी आया तव्हां? उनजी वजह इहो ई त ठारूशा शहर सां हिकिड़ो वाइदो कयोसीं, मुतालबो हुयो त बाबा पहिरीं तव्हांजे चुल्हो ॿरंदो, उन खां पोइ आलमण जे ॻोठ गैस वेंदी। अरे वाह, ज़बरदस्त। सो उन हिसाब सां उन्हनि खे त मिली। पर ही त तव्हां ज़ाहिरा हिकिड़ी पोज़ीशन ते हुया, तव्हांजा ब्रदर बि, तव्हांजी फैमिली बि हिन शइ मां अचे थी, पर हिकिड़ी आम माण्हू जे लाइ त वरी सारी स्ट्रगल हुजे थी, त इन बाबति तव्हांजो छा ख़्याल आहे? बेसिक सहूलियतूं बेसिक सहूलियतूं मुंहिंजो सदाईं हर कंहिं माण्हू खे, सॼी सिंध जे अवाम खे इहो ई चवणु आहे, या जंहिं सां बि मिलां थो, त बाबा तालीम ते ज़ोर ॾियो। तालीम सां तव्हांजो शऊर वधंदो, तालीम सां तव्हां जेको आहे सो अॻिते वधंदव, तालीम सां तव्हांजो सिविक एंड कॉमन सेंस वधंदो। ॾिसो, मां फर्ज़ कयो हिकिड़ी नाली ठाराए ॾियां थो 1000 फुट, हाणे जेके हुते घर में माण्हू रहनि था उन्हनि जो कमु आहे उनखे मेंटेन करणु। जमादार स्वीपर्स त ईंदा सफ़ाई करण लाइ, पर पाण चेयरमैन या ज़िले काउंसिल जो मेंबर या उहो अची त कोन खणाईंदो न। त थोरो माण्हुनि खे पंहिंजे बि जेको किन किचिरो थिए थो उनजो ख़्यालु करणु खपे त कंहिं जाइ ते समेटे रखूं जितां खणणु सवलो थिए। त असांखे इहे सभु शयूं ईंदियूं तालीम सां। अॼु बि सिंध में अहिड़ा माण्हू आहिनि जेके तालीम खां लाइल आहिनि, जेके जिनखे ख़बर नाहे त स्कूल छा आहे। त असांखे कंहिंजो ॾोह आहे? माण्हुनि जो पंहिंजो सम्झंदा या तव्हां सम्झो पिया त सरकार ओड़ी ड्राइव्स नथी ॾिसो, सरकार पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि करे थी एनरोलमेंट लाइ, एनरोलमेंट्स थियनि थियूं, सरकार कोशिशि करे थी। माण्हुनि जो जेको मां ॾिठो आहे त उन्हनि जो पंहिंजो शौक़ु जेको आहे सो बरहाड़ी जे माण्हू जो घटि आहे त मुंहिंजो औलाद जेको आहे स्कूल में वञी पढ़े, हिकु दको निकिरी थो अचे। पोइ वरी गुरबत बि सर अची वञे थी न, काफ़ी फैक्टर्स आहिनि। ॾिसो, गुरबत खे डील करे पियो BISP, ठीकु आहे, हिकिड़ी कोशिशि आहे न गवर्नमेंट जी त घरनि में कुझु चुल्हो ॿरे कुझु वञे, पर उहो वठणु सवलो लॻे थो, पर पंहिंजे ॿार खे स्कूल नथा मोकिलियूं। त हूअं सोलर पैनल्स मिलिया आहिनि? जी, सोलर पैनल्स गवर्नमेंट जेको लोकल गवर्नमेंट आहे उहो ठारूशा तो मिलंदो ई मिलंदो आहे, ठारूशा एज़ अ टाउन कमेटी। बट जेके असांजी ॿियूं बरहाड़ी जी यूसीज़ आहिनि, तालके मोरे में आहिनि, तालके कंडियारे में आहिनि, तालके दरिया में आहिनि, सॉरी, उन्हनि में जेके असांजा चेयरमैन आहिनि यूसीएन जा, उन्हनि बाक़ाइदा हिम्मत कई आहे ऐं माण्हुनि खे हर महीने जेको बि सेविंग थिए थी उन मां सोलर पैनल, सोलर पखा, बैटरीज़ इहे करे था वठूं। सही। अच्छा, जीअं तव्हां पहिरीं इलेक्शन इंडिपेंडेंटली कंटेस्ट कयो, ठीकु आहे, देन व्हाई पीपल्स पार्टी? बिकॉज़ पीपल्स पार्टी इज वे फॉरवर्ड, माना हिकिड़ी वॾी पार्टी आहे, या तव्हां सम्झो त ये सेफ साइड अवामी पार्टी आहे। न, रिस्क त हर पार्टी में आहे। अच्छा, रिस्क त इन आहे त कंहिं हिकिड़ी पार्टी में आहे। पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। पीपल्स पार्टी हिकिड़ो समूंड आहे, हलंदो रहे थो, हर को माण्हू हुन सां वधंदो थो रहे। ऐं सिंध में तव्हां ॾिठो त GDA जी बि गवर्नमेंट रही, फंक्शनल लीग जी बि गवर्नमेंट रही, पर मां सम्झां थो हिकिड़ो सांगड़ ज़िले जो मिसाल था खणूं, ठीकु आहे, उहे वज़ारतूं हुननि वटि रहियूं, वर्क्स एंड सर्विसेज, कम्युनिकेशन, हे ॿियो, पर रोड हिकिड़ो बि न ठारायूं। अॼु तव्हां सांगड़ ज़िले में हलो, तव्हां ॾिसंदव त हिकु रोड एसफॉल्ट पेव्ड, प्रॉपर्ली डन। ऐं तव्हां ॿियनि ज़िलनि में बि हलो, मां सांगड़ जी ॻाल्हि, सांगड़ मुंहिंजो अचण वञण इन करे वधीक थिए थो त हुते मिटी माइटी आहे। अच्छा, पीपल्स पार्टी अवामी समूंड आहे। भुट्टे साहब जी नज़रियात, बीबी शहीद जी नज़रिया, आसिफ साहब जो विजन, यू नो, बिलावल साहब जो विजन, त इहे सभु शयूं विजन त आहे न, पर ॿियनि पार्टियुनि में तव्हां मूंखे ॿुधायो न कंहिं वटि को मैनिफेस्टो बि आहे? न, विजन ई न आहे।
तो असां रस्ते में आऊं चाहींदसि त कैमरामैन ही ख़ूबसूरत मंज़र पे ॾेखारे काफ़ी हा, मज़ो अची हे। रहियो आहे ॻोठ में हिकिड़ो पंहिंजो ई पुरसुकून माहौल हुजे थो ऐं हाणे असांजे नाज़रीन खे ॿुधायो बि त हाणे तव्हां असांखे किथे वठी हलो था असांजा पंहिंजा आहिनि हिते कचे में जी। उन्हनि 2 चकर चांहि जे लाइ असां हाणे चांहि जी दावत आहे चांहि जी दावत आहे उते हलूं था 2 मिंट कचहरी तो कंदा बहरहाल ही सफ़र थी रहियो आहे सफ़र में कहिड़े क़िस्म जो म्यूज़िक तव्हां ॿुधणु पसंदि कंदा आहियो मूड जेको आहे उन मूड जे हिसाब सां बट जनरली हैप्पी म्यूज़िक ख़ुशि रहण वारो म्यूज़िक इन करे माण्हू जेतिरो डिप्रेस म्यूज़िक ॿुधंदो ओतिरो डिप्रेशन में वेंदो न अच्छा दुख वधीक जेको तव्हांजो सैडेस्ट ॾींहुं रहियो हुजे तव्हांजी ज़िंदगी में ऐं तमामु घणो दुख महसूसु थियो हुजे ऐं सफ़ा तव्हां हाराए वेठा हुजो त नाउ दैट्स इट द डे माय मदर पास्ड अवे वो त आहे हुयो पर उन टाइम में वो ट्रॉमा एतिरो वो जेके चवंदा आहिनि इंजस्ट न थियो ओके बट हे जेको आहे हींअर इन उमिरि में वालदा या पंहिंजो को बि पेरेंट अगरि हलियो थो वञे त ॾाढी तकलीफ़ थी थिए सो बहरहाल हाणे नाज़रीन इन नोट ते हिते असीं ब्रेक वठूं था ऐं दैट विल डिस्कस राइट आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक नाज़रीन असीं मौजूद आहियूं हिकु अहिड़ी जॻह ते जंहिंजे बाबति असांखे सर पाणी ॿुधाए ॾींदा पर हिकु ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असीं सिंधु दरिया जे कप ते मौजूद आहियूं सो सर खां असीं वधीक पुछूं था ही ख़ूबसूरत जॻह जो तव्हां हिन जो मुज़ाहिरो करे सघो पिया ॾिसी सघो था त केतिरो दिलकश हिते सेटअप थियल आहे खाधो पीतो बि पियल आहे गॾो गॾु तव्हां रिलियूं ॾिसी रहिया हूंदा सिंध जी रिवायत सिंध जी तहज़ीब तव्हांखे हिते ज़ोर सां नज़र ईंदी हूंदी सो सर तव्हां खां हाणे पुछंदासीं त हिन वक़्तु असीं हिते सिंधु दरिया जे कप ते त मौजूद आहियूं पर ही स्पेसिफिकली कहिड़ो ॻोठ आहे हे हाजियुनि जो ॻोठ सरबो आहे ऐं पंहिंजो मोहम्मद सिद्दीक़ चांडियो हाजी चांडियो मशहूरु आहे अच्छा ऐं सम्झो हे असांजो ॿियो घर आहे पंहिंजो ई आहे ॻोठ असांजी ज़मीनूं आहिनि पंहिंजियूं हा। आसपास में बि आहिनि ऐं हे ॾाढा ऑन्टरप्रेन्योरल टाइप जा माण्हू आहिनि हे अच्छा जेको तव्हां हे चौरा ॾिसो था हा हा ही चौरा वौरा हिननि जा छोकिरा पाण ठाहींदा आहिनि अच्छा ही जेको रंग बिरंगी तव्हां शयूं ही ॾिसो हथ था, जा ठहियल आहिनि हथ जा ठहियल आहिनि रिलियूं पंहिंजियूं हथ जूं ठहियल आहिनि सो ज़बरदस्त ॾाढी मज़ेदार जॻह आहे दरिया जे कप ते आहे सही ऐं सो हिते मां- तव्हां कॾहिं कॾहिं ईंदा आहियो मां खे जॾहिं सुकून वठिणो हुजे हा ऐं आराम सां वेही का कचहरी ड्राड़ो करणो हुजे त पोइ मां हलियो ईंदो आहियां अच्छा सो हिते कुछ खिल तो- मौग मज़ाक मस्ती हा। सभु हलंदी हूंदी हिते सभु असांजा भाइर वेठा आहिनि बिल्कुलु हिते चांडिया बिरादरी बि आहे हा। सत बिरादरी बि आहे हम्म, मंगणे जा बिरादरी बि आहे अच्छा पंहिंजो खोखर बि आहिनि बिरोही बि आहिनि सो असांजी बि ज़मीनूं आहिनि ॿिया बि ज़मींदार बि आहिनि हा इलाइक़े में ऐं हाणे त ज़ाहिर आहे कणिक जो सीज़न आहे फसल जी हा। प्रॉपर तयार थी वियो आहे ज़ाहिर आहे हिते कमाई जी ॻाल्हि हलंदी हूंदी रेट छा हलनि था केतिरो नफ़ो नुक़सान थियो आहे सो कहिड़नि क़िस्म जे मौज़ुनि ते तव्हां सां हिते अची करे माण्हुनि जी कचहरी थींदी आहे फसलनि जी कचहरी थींदी आहे हा इलाइक़े जा हाल अहवाल थींदा आहिनि केरु ख़ुशि आहे केरु नाराज़ आहे हम्म। कंहिंखे तकलीफ़ आहे कंहिंखे ॾुख आहे कंहिंखे सुख आहे त इहे कचहरी घर जूं थींदियूं धाऊं त कोन ॾींदा आहिनि त असांखे घर वारी तंग करे पई आहिनि उहो त हाणे पाण असांखे ॿुधायो। मानी कोन ॾे पई अहिड़े क़िस्म जूं धाऊं खणी था नी मर्द हा अहिड़ी ताऊं बि मिलंदियूं आहिनि अच्छा मिलंदियूं आहिनि हा अच्छा पंहिंजे सही। ते मिलंदियूं न पंहिंजा त ॾींदा न बिल्कुलु तव्हां बिल्कुलु अच्छा मूंखे इहो ॿुधायो जॾहिं मसइलनि जी ॻाल्हि अचे पई त औरतूं तव्हां वटि केतिरे नंबर में ईंदियूं आहिनि पंहिंजो मसइला खणी करे ईअं थींदो आहे ॾिसो कोशिश केतिरी इहा आज़ाद आहे तव्हांजी औरत ॾिसो कोशिश इहा हूंदी आहे हर घर जी अगरि को मसइलो हुजे त उन्हनि जो मर्द अचे अच्छा मर्द अचे हिन जे करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुंहिंजे बंगले में बि 50 ॿियनि ज़ातनि जा माण्हू आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे बेपर्दगी थी थिए अब अचण वञण जी कंहिंखे बंदिश न आहे पर बेपर्दगी थी थिए उन हिसाब सां बेपर्दगी कहिड़े हवाले सां छा औरत माना- पंहिंजो मसइलो खणी करे न अची सघे अची सघे थी बिल्कुलु अची सघे थी पर को उन सां मां एक्चुअली कोशिशि इहो कंदो आहियां त मां सभिनी सां खुलियो ओपन मिलां मुंहिंजो उहो सिस्टम न आहे त टाइम वठो ही कयो मां ॻोठ आहियां त खुलियो वेठो आहियां हा खुली कचहरी हले थी खुला हाल अहवाल थियनि था अच्छा बाक़ी रहियो सुवाल इहो त उन्हनि खे झलपल काई कान्हे पर इहो तव्हां सम्झो पिया त हिकिड़ो रिवाज बहराड़ी जे इलाइक़नि में हिते सभु असांजा भाइर वेठा आहिनि उहा इन शइ खे तमामु घणो पुठिते रखंदा अचनि था त औरत घर में सुठी आहे हा कमु तव्हां सभु उन्हनि खां कराईंदा आहियो बनी ॿारनि में ठीकु आहे पर जॾहिं मसइला खणण जी ॻाल्हि ईंदी आहे त छो उन्हनि खे पुठिते रहिजी वञे त यू एज़ अ सरदार इन शइ में तव्हां सम्झो पिया त तब्दीली आणण जी अशद ज़रूरत आहे ओवरऑल सिंध जी अगरि ॻाल्हि कंदो त बिल्कुलु ज़रूरत आहे तब्दीली हाणे मां पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि कंदुसि त असांजे इलाइक़े में जेको
तव्हां ॾिसंदव स्कूलनि में नंढड़ियूं ॿारड़ियूं न्याणियूं उहे तमामु वॾी इनरोलमेंट आहे। अच्छा, चाहे कचो हुजे चाहे पको हुजे, उन में तव्हां न्याणी जो ॿार जेको आहे उहो तव्हांखे वधीक मिलंदो असांजे इलाइक़े में, त जेको पढ़ाई ॾे रुझान आहे। अच्छा, चलो ये ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। छोकिरनि जो रेशो तमामु असांजो वधीक आहे। मुंहिंजो जेको ज़ाती सब्जेक्ट आहे या इंट्रस्ट आहे जी, उहो तालीम ई आहे। अच्छा, त तालीम हिकिड़ी वाहिद शइ आहे जेको माण्हू जो दिमाग़ खोले थी। तालीम उहा शइ आहे जेको तव्हांजे घणनि दरवाज़नि जूं कुंजियूं आहिनि ज़बरदस्त, तालीम में। बिल्कुलु ईअं आहे। ऐं अल्लाह साईं जी तरफ़ां जेको आहे सो अगरि हिकु दरवाज़ो कंहिंजे लाइ बंदि थींदो आहे त 100 खुलंदा आहिनि। तक़रीबन हिते केतिरा स्कूल्स आहिनि? हिते असां वटि कच्चे में तक़रीबन हेॾे 1 2 3 4 5 माना हिन एरिया में असां वटि तक़रीबन कच्चे में 8 स्कूल खन थी वेंदा। 6 स्कूल एस्टिमेटेड नंबर ही एस्टिमेटेड 2 मुख़्तलिफ़ यूसियूं आहिनि, बॉर्डर ते आहियूं त ॿिन्ही मुख़्तलिफ़ यूसियुनि में घर पर वॾे वॾो मर्कज़ी स्कूल ही आहे हाणे। सही। ओड़े पाड़े जा ॿार बि हिते अचनि था। अच्छा, हाणे हिकिड़ो ॿियो इम्पोर्टेंट सवाल आऊं तव्हां खां सभिनी जे साम्हूं करणु चाहींदसि, ॾाढो इंट्रेस्टिंग थियण वारो आहे। बिरादरियुनि जे विच में झेड़ा छो थियनि था, कहिड़ा कारण हुजनि था, इन्हनि खे घणे भाङे तव्हां वटि ज़ाहिर ई सभु इलाक़ाई माण्हू ईंदा हूंदा त सरदार साहिब असांजो ही मसइलो आहे, हल कयो, कीअं रिज़ॉल्व कयो था? अक्सर करे कॉमन जेको सबबु हुजे थो कहिड़ो हुजे? मां तव्हांखे ॿुधायां थो, मां वटि घणा फ़ैसिला ईंदा आहिनि ऐं मां चाचा मीर मंज़ूर ख़ान पंवर सां बि घणो वेठो फ़ैसिलनि में। अच्छा, उहो बि मां सां कुर्ब जो रस्तो हुयो, चाचा जो बालनि जो बि दोस्त हुयो, फैसलनि जे हवाले सां काफ़ी मशहूर शख़्सियत आहिनि ऐं ॿियनि फ़ैसिलनि में बि वेठा आहियूं। हाणे असुल मसइलो आहे, मां तव्हांखे ॿुधायां जेको मां सम्झियो आहियां एतिरनि सालनि में, जी, अना ईगो सभु ॿुधो पिया। हा, सभु ॿुधनि पिया ऐं हिननि खे मुंहिंजे फ़ैसिलनि जी ख़बर आहे सभिनी खे त कीअं कंदा आहियूं। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त अना अगरि छॾींदो, फ़र्ज़ु कयो हिते फ़ैसिलो रखियलु आहे अॼु हिते, त ॿाहिरि पंहिंजी इहा नक छॾे अचो, अना छॾे अचो ॿाहिरि, पोइ अची फ़ैसिलो करायो, तॾहिं थींदो फ़ैसिलो। ज़मीन ते कब्ज़ो थी वियो, मर्ज़ी ते संग नथो थिए, अक्सर करे इहे कॉमन मसइला नज़र अचनि था, कीअं सॉल्व कयो? बिल्कुलु आहिनि, सॉल्व कयूं था, बिल्कुलु कयूं था ऐं अल्लाह जो शुक्र आहे हिते मूं वटि जेके फ़ैसिलनि सॉल्विंग जो रेशो आहे उहो 90% आहे। अच्छा, सॉर्ट आउट जेके तव्हां कयो, जेको सिधा थी था वञनि, 100 मां 10 फ़ैसिलो अहिड़ो हूंदो जेको न थींदो हूंदो, बाक़ी 90 फ़ैसिलो 100 मां अल्हम्दुलिल्लाह कामयाबु आहे। अच्छा, बिल्कुलु आहे। पर मां बसि सिंध के सभु बिरादरियुनि खे सॉरी तव्हां ॻाल्हि कढां, मां इहो ई चवंदुमि त बाबा जॾहिं अहिड़ो थी था झड़ा थी था पवनि, माल जी भेल आहे, दग जो मसइलो आहे या कंहिंजो बनो सुरकाए वियो, उन्हनि इहे मसइला तमामु नंढा आहिनि, हलणो सभिनी खे मथे आहे, पर तॾहिं ई तव्हांजो शइ कामयाबु थींदी जॾहिं तव्हां पंहिंजी अना नक ॿाहिरि छॾे पंहिंजे पाण खे अलाह जे साम्हूं हाज़िर नाज़िर करे ईंदव न त ठहण जी पाण नियत थी वेंदी आहे। पर असां वटि मां वटि मशीर ईंदा फ़ैसिले में, पर मां मशीर हाणे ख़तमु करे छॾिया आहिनि। अच्छा, मशीर छा था कनि त हू वकील थी था अचनि, पर जेॾी महिल हलनि था अंदरि मशावरत लाइ, सलाह असांजा न पार्टियुनि जा, त उहो जेॾी महिल अंदरि हलनि था, अंदरि हली पोइ धुर थी था वञनि। हर को चए थो मुंहिंजी पार्टी खटे, ॿियो चए थो वरी मुंहिंजी पार्टी खटे। सो मां मशीरनि ते बंदिश ॾेई छॾी आहे, बाक़ी ओड़े पाड़े जा चङा अचनि था फ़ैसिलनि में वेहनि था त भले वेहनि, कोई इशू न आहे, पर आम माण्हू जे लाइ मुंहिंजो इहो मैसेज आहे, बाबा अगरि तव्हांखे फ़ैसिलो कराइणो आहे त पोइ अञा छॾे ईंदा कयो, फ़ैसिलो पाणे थी वेंदो। अच्छा, पर ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइजो त अक्सर करे असां ॿाहिराड़ियुनि जे इलाइक़नि में, ॻोठनि जे इलाइक़े में जेके कबीला हुजनि था, उतां जा माण्हू पुलिस खां वधीक उतां जे सरदारनि ते भरोसो रखनि था, वरी पोइ आख़िर में ईअं थींदे नज़र अचे पियो जॾहिं फ़ैसिलो थींदो आहे त पोइ चटी भरणी पवंदी आहे, ॿिन्ही धुरनि ते खून बि थी वियो, नुक़सान बि थी वियो, पैसा बि भरणा पिया, इहा शइ कॾहिं तब्दील थींदी? असां वटि ॿियो रिवाज इहो हाणे करे रहियो आहे त संग चटी मूं 20 साल अॻु में ख़तमु करे छॾी आहे। संग चटी कंहिंजी न्याणी कहिड़ो ॾोह कयो आहे त हू संग चटी में वञे? संग चटी मां पंहिंजी बिरादरी में ख़तमु कयो, असांजे इलाइक़े में जनरली बि ॿियनि के बिरादरियुनि जो फ़ैसिलो हुजे त संग चटी कोन थींदी। ॿियो अॻे हूंदो त एफ़ज़न में पाड़े छॾिबा, बाबा 2 खून ओॾां थिया, 2 खून ओॾां थिया, एफ़ज़े में वियो, ईअं बि न आहे। हाणे जेको सिस्टम आहे त जेको बि हुनजो एफ़ज़ो थींदो मालिक खे कैश में मिले, त ॿिन्ही धुरियुनि खे अंदाज़ो थिए त असां को ग़लति कमु कयो आहे। जॾहिं फाइनेंशियल उन ते स्ट्रेस ईंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू सम्झंदो त मूं को ग़लति कमु कयो, तॾहिं मूं ते फाइनेंशियल स्ट्रेस आयो आहे न। पहिरीं हूंदो त हिकिड़ो खून में वियो, ॿियो खून ॿिए खून में वियो, ख़तमु थी वियो, ईअं न थींदो आहे असां वटि। ॿियो असां वटि मार्फत वारा पैसा बि ख़तमु आहिनि।
अच्छा माना मां इहो तव्हांखे त माण्हुनि खे कन्विंस करे विया आहियो। हा They have मार्फत वारा agreed to that. बाबा हे फर्ज़ कयो हाजी मोहम्मद इब्राहिम आहे हे बिशारत आहे हिननि जो मामलो आहे हे हिक ॿिए खे पाण आमो साम्हूं पैसा ॾींदा कंहिंजी मार्फत न ॾींदा हिन जे डंड डो चटी जेका हिन ते पई हूंदी हुनखे रोक में ॾींदो हिन ते डंड डो चटी पई हूंदी उहो रोक में ॾींदो अच्छा मुंहिंजी मार्फत बि न पाण ॾींदा ही कॾहिं जॾहिं फ़ैसिलो थी वियो हा। फतवा थी वई ॾोड़ डंड लॻी वियो ठीकु आहे कंहिंजी मार्फत पैसा न आहिनि पुॼाइणा मालिकनि जे हथ में अचनि इलाही इन करे विच वारा माण्हू पैसा खायो था वञनि विच वारा पैसा त उहा इहो- शइ तव्हां ख़तमु करे उहा बि ख़तम कई हाणे आहे तव्हां मालिक ख़तमु कई जिन जी धुरियुनि जो प्रॉब्लम आहे उहो पाण में पैसा ॾे सही या अच्छा ॾोड़ पाण जंहिं शइ जी ॻाल्हि कयूं था त इहो थियो त जिरगो ई न जिरगनि ते लॻल आहे पाबंदी उन बाबति ॾिसो, जिरगो- हिनखे असीं आउट ऑफ कोर्ट ॾिसो थाणनि जे ॿाहिरां जेकी सेटलमेंट थिए थी व्हाट इज योर टेक ऑन दैट जिरगे जी मसालियत जी मसलियत जी असांखे क़ुर शरीफ़ इजाज़त ॾिनी आहे पाण में ॻाल्हि ॿोल करे सुलझाए सघिजे थी। बिल्कुलु मसलियत करे सघो था त हाणे उन में कंहिंखे तव्हां वॾो करे सालिस करे या अॻियां उनखे पटको पाराए चओ त साईं तो ते मुंहिंजो एतमाद आहे ॿिन्ही धुरियुनि जो त बसि पोइ तो क़ुर शरीफ़ जी इजाज़त आहे न पोइ छा जी पाबंदी जिरगनि ते इन ॻाल्हि ते मां बिलीव न कंदो आहियां पाबंदी ते हिते कानून आयल ॿी आहे ॻाल्हि इहा आहे मां तव्हांखे कोर्ट जो ॿुधायां फ़ैसिलो आहे। माण्हू छो तकड़ा अचनि था फ़ैसिलनि में माण्हू इन करे फ़ैसिलनि में तकड़ा अचनि था त मुंहिंजो अगरि पुटु अॼु वञी कोर्ट में केस कंदो त हिन जो पोटो मस वञी हाई कोर्ट पहुचंदो अच्छा असां वटि सस्तो तुर्त फौरन इंसाफ़ आहे ऐं असां वटि हिते पैसे जो रिवाज न आहे त अच्छा। सरदार या नवाब या अमीर हम्म। असांजे इलाइक़े में पैसो केरु न वठंदो आहे फ़ैसिले जो सो सही ठीकु हूंदा अच्छा। माण्हू वठंदा हूंदा आहिनि माण्हू वंगारू बि हूंदा आहिनि फ़ैसिलनि में वेंदा आहिनि असां वटि ॿ टे जॻह ईअं थियो आहे वंगारू आया आहिनि पोइ न ठहण ॾिनो पार्टियुनि खे अच्छा पर सही। चवण जो मक़सदु इहा आहे So, त तकरीबन केतिरा केसेस ईंदा आहिनि तव्हां वटि महीने में जेकॾहिं ॻाल्हि कयूं व्हाट इज द एस्टिमेटेड नंबर अगरि मां ॻोठ 10 ॾींहं आहियां त 10 में 5 ॾींहं त केस आहिनि ऐं इहे तकरीबन बिरादरियुनि जे झेड़नि खे वठी करे हुजनि था झेड़ा। या वॾी ॻाल्हि आहे त उहो मुंहिंजी ज़मीन ते छापियो करे न, न, मेरे सम्झा प्लॉटनि जा झेड़ा हा। ज़मीननि जा झेड़ा हा चोरियुनि जा फ़ैसिला अच्छा हा ऐं उन्ही खां अलावा अला करे खून कंहिंजा न थियनि यानी माण्हू हिते पुलिस वटि कोन वञनि पिया तव्हां वटि ईंदा आहिनि मसइलनि जे लाइ पुलिस पाण मोकिलींदी आहे हा पुलिस वारा ये सब चीफ टेन्स अक्सर करे ये सिमिलर स्टेटमेंट ॾींदा आहिनि नज़रीन त पुलिस जेको आहे मसइलनि जे लाइ हू मोकिलींदी आहे मां सरदार तव्हांखे ॿुधायां त वापसि हलंदासीं बंगले ते मां वटि हेॾो वॾो फाइल आहे ओके असांजी समूरी कोर्टूं सगोरियूं वो नोटिसिस पियल आहिनि त दिस कोर्ट hereby appoints you as arbitrator. This court hereby appoints you as arbitrator. ओके And please, whatever arbitration, हाणे ई मां तव्हांखे सिंधी में ॿुधायां एग्जैक्ट थो जेके वर्ड्स आहिनि उहे ॿुधायो पिया हा त तव्हांखे आर्बिट्रेटर कोर्ट मुक़ररु कयो आहे सरदार मोहम्मद उस्मान लालवानी साहब नोटिसिस आहिनि ऐं तव्हां हिन ॿिन्ही पार्टियुनि खे ॿुधी जेको फ़ैसिलो कंदो असांखे क़ाबिल क़बूल हूंदो कोर्ट में क़बूल हूंदो सही सो अलहमदुलिल्लाह कोर्टनि जो बि एतमाद आहे असांजे ज़िले जी कोर्टूं ॿाहिरियूं कोर्टूं बि असांखे फ़ैसिला मोकिलींदियूं ठीक ठीक त उन में नोटिस में ई लिखियलु हूंदो आहे त भई Okay. तव्हांखे असां मुक़ररु कयो आहे ॿिन्ही धुरियुनि तव्हां ते एतमाद कयो आहे ऐं जेको तव्हां फ़ैसिलो कंदो पोइ हाणे फ़ैसिलो कानून जे हद में रही करे जेकर थिए थो त दैट्स वेल एंड गुड उन में फैस- कंहिंखे कोई मसलो मसलो न हुजणु खपे ॿी ॻाल्हि इहा त फ़ैसिले करण वारे ते हूंदो आहे त हू तके थो तोरे थो मापे थो सम्झे थो उन खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾे ॿी धुर खे सभु धुरियूं ॻाल्हाइनि पूरो पंहिंजो मौक़िफ़ बयानु कनि पोइ वली उल्ला त केर बि न आहे न जेको ॿुधंदो या कने ॿुधंदो या अखियूं ॾिसंदो उन ते जी। फ़ैसिलो कंदो बिल्कुल बिल्कुल खैर हिते साम्हूं नाज़रीन असीं जिते वेठा आहियूं त साम्हूं मूंखे कुझु ॿारड़ियूं बि नज़र अचनि थियूं जेके यूनिफॉर्म पातल आहे ॾाढो सुठो लॻी रहियो आहे पर असीं चाहींदासीं सरदार साहिब खे चऊं था त हितां जी औरतुनि खे जेके घर में रहनि थियूं वॾी ॿार बि संभालनि थियूं उन्हनि खे वधि खां वधि एम्पावर कयो वञे त आई थिंक उहा हिकिड़ी असुल तब्दीली हूंदी त जीअं हू बि खुली करे ॻाल्हाए बिल्कुलु। सघनि खुली हवा में साह खणी करे सघनि छो त उन्हनि जी एंटरटेनमेंट जे लाइ अक्सर करे अक्सर कुझु अहिड़ो हूंदो न आहे त असीं चाहींदासीं त उन्हनि जे लाइ इनिशिएटिव्स वठो ॿारहाड़ी में एंटरटेनमेंट खपे बिल्कुल ऐं Very एंटरटेनमेंट छो न हुजे हर इंसान जो हक़ आहे बुनियादी हक़ आहे त मां ख़ुशि रहां बिल्कुल हर माण्हू जो बुनियादी हक़ मर्द आहे थोड़ी औरत हा मर्द हुजे तोणे औरत हुजे उनजो हक़ आहे हाणे जीअं मां तव्हांखे हाणे ॾेखारींदुमि मां हिकिड़ो TCF जो स्कूल खोलायो आहे जी जी द सिटीज़न्स फाउंडेशन जो मुंहिंजे वालिदैन जी सदका जारिया लाइ त उहो स्कूल बि तव्हां हली ॾिसंदव त हुते बि माशाल्लाह केतिरी ॿारड़ियूं पढ़नि बिल्कुल थियूं उहो असीं विज़िट कयो त पर थोरो वरी औरत ते वापसि ईंदसि छो त जॾहिं असां हेॾनि इलाइक़नि में ईंदा आहियूं त हुते उन ते तमामु घटि ॻाल्हि कई वेंदी आहे ऐं उतां जा माण्हू बि अवॉइड कंदा आहिनि सो हिते कारोकारी हुजे या अहिड़े क़िस्म जा वाक़िया बि वधि थियनि था छा हिते बि इहे थियनि था ऐं जेकॾहिं थींदा आहिनि त तव्हां उन्हनि खे कीअं डील कंदा आहियो हैंडल कंदा आहियो माण्हुनि जा माइंड सेट ज़हन छा अॼु बि उन पुराणे दौर में रहनि था असां जंहिं पार्टी जो हिसो आहियूं जी
वो पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी बीबी बेनज़ीर भुट्टो शहीद लीड कई। अॼु अदी फरियाल टालपुर साहिबा भी हिकु औरत आहे, उहो लीड थी करे पई त औरतनि खां त असां सम्झूं था असांखे कंहिंखे बि का परेशानी कोन्हे, इन करे सभु पीपल्स पार्टी खे वोट था ॾियनि। लीडर त हिकु औरत ई आहे न। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे त चेयरमैन साहब आहे बिलावल साहब आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनजो औलाद आहे, पर लीड त असांखे शहीद बेनज़ीर भुट्टो कयो। उनजी शहादत खां चाहे तो न ॻोठ वारी औरत बि वधीक एम्पावर्ड है, बिल्कुलु अचे, फैसलनि में हिस्सो वठे, हू बि फैसला करे वो ॾिसो उनमें वरी शरई मसला आहिनि। शरई मसलनि खे तव्हां उन सां इंगाए नथा सघो, मज़हब अची थो वञे। ऐं मूंखे शौक़ु न आहे त मां मज़हब जो ठेकेदार थियां। जी नाज़रीन, सर त असां सां गॾु मौजूद ई आहिनि सर उस्मान, ऐं ही तव्हांखे ॾेखारींदासीं त असीं जिते मौजूद आहियूं असांजे सभिनी प्यारनि भाइरनि जेको एहतमाम कयो आहे, इंतज़ाम कयो आहे, तमामु बहितरीनु आहे, इनफैक्ट खफ़ो कयो आहे, ऐं तव्हां सभिनी जी महिरबानी त तव्हां हिते गॾु थिया। सो हिन जेकी ॿी शख़्सियत तव्हांखे वेठल नज़र ईंदी उहे सर जा फर्ज़ंद आहिनि ज़ावियार साहब। अचो त उन्हनि सां बि थोरी कचहरी करे वठूं था। ऐं हिकिड़ी क्वालिटी जेका मूंखे समूरे इंटरव्यू में जेको हेल ताईं असीं कयो आहे सुठी नज़र आई। हर वालिद जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त हुनजो पुटु हुन सां गॾु उथे वेहे माण्हुनि में, ऐं जो उनजो पाछो ई दरअसल वालिद जो उन पुट में बि नज़र ईंदो आहे। सो ज़ावियर, कीअं तव्हांखे लॻे पियो पंहिंजे वालिद जी सियासत हुजे ऐं हाणे बि तव्हां कवरिंग कैंडिडेट जा फॉर्म्स भरिया आहिनि, सो ही असीं हिन मां इहो प्रॉपर अंदाज़ो लॻाए सघूं था त तव्हांजो इंट्रस्ट बि लाज़मी सियासत में आहे, सो वालिद खे ॾिसी करे इंट्रस्ट पैदा थियो? जी शुरू सां अल्हम्दुलिल्लाह बाबा खे ॾिसंदा था अचूं सियासत में। जीअं तव्हांखे पहिरियां ॿुधायोसीं, आवर फैमिली, बाबा साइड ऑफ द फैमिली वाज नॉट इनटू पॉलिटिक्स। बाबा 1998 में पॉलिटिक्स शुरू कई, ऐं मुंहिंजा नानाणा बि सांगड़ में बि उन्हनि खे बि बचपन सां ॾिसंदा था अचो, तो आहिस्ता आहिस्ता योर बाबा हैज़ बीन योर इंस्पिरेशन। जी जी। कहिड़ी क्वालिटी तव्हांखे पंहिंजे वालिद साहब जी सुठी लॻंदी आहे? मूंखे त बाबा जी खोड़ क्वालिटियूं, भई हूअं त ॾिसो तव्हांजा वालिद आहिनि, तव्हांखे प्यारा हूंदा, दैट वी नो, ठीकु आहे, हर कंहिंजो वालिद प्यारा हूंदा, पर हिकिड़ी क्वालिटी जेका तव्हांखे ॾाढो इंस्पायर करे थी, व्हाट इज दैट? बाबा जी डिटर्मिनेशन। अच्छा, he's really very much determined. He's very much determined and he's passionate about what he does. And if he goes into something, he finishes and then comes out. अच्छा, यानी वो जेको भी टास्क उन्हनि खे मिलंदो आहे पूरो करे रहिया। हाणे हिकिड़ो ॿियो ॾुखियो सवाल तव्हां कंदासीं सभिनी जे साम्हूं, कहिड़ी उहा शइ आहे जेका बाबा जी तव्हांखे अनॉय कंदी आहे त बाबा why do you always do that? कॾहिं कॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो असां तव्हांखे ॾुखियाई में फासाए विधो आहे, पर ॿुधाइणो पवंदो तव्हांखे। जी, कहिड़ी शइ अनॉय कंदी आहे तव्हांखे? अनॉय त न चवंदासीं, पर मां चवंदो ज़िद बाबा जो थींदो आहे करे त ही शइ न थिए, ही न शइ थिए या ही न शइ थिए, उन में कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे, बट अल्हम्दुलिल्लाह कंट्रोल कंदा आहिनि, मैनिपुलेट कंदा आहिनि तव्हांखे। You mean to say that? न। अच्छा, सो तव्हां बि चाहियो था त तव्हां ॿिए माण्हुनि खे हिते सर्व कयो, छा तव्हांजो विजन आहे, अॻिते छा करणु चाहियो पिया माण्हुनि जे लाइ जो अॻिते हली करे तव्हांखे वोट ॾियनि if you enter into politics? जी, जीअं तव्हां चयो त मां बि ठारूशाह ते फॉर्म भरायो आहे, वार्ड नंबर 1 ते असांजी बाई इलेक्शन आहे, त नॉट जस्ट द पीपल ऑफ ठारूशाह बट आवर एरिया जनरली नौशहर ऑफ फरोज़, आई वुड लाइक टू सर्व द पीपल ऑफ माय डिस्ट्रिक्ट, खिदमत करणु चाहियां थो, ऐं इंशाल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जे फोरम तां। वधीक हिकिड़ो कहिड़ो स्पेसिफिक इशू आहे या छा तव्हांजो एजेंडा आहे जेको तव्हां चाहियो था त जॾहिं तव्हांजी प्रॉपर एंट्री थींदी यू आर 100% गोइंग टू सॉल्व दैट? 100% सॉल्व त न चवंदासीं, बिकॉज़ 10 कमनि मां वरी 5 थींदा आहिनि, 5 कोन बि थींदा आहिनि, बट जेको मुंहिंजो एजेंडा आहे उहो प्राइमरी त रहंदो सभिनी खां पहिरियां एजुकेशन, बिकॉज़ असांजे इलाइक़े में या पंहिंजो ओवरऑल सिंध में लैक ऑफ एजुकेशन घणी आहे, जे वजह सां तव्हां पोयां ॻाल्हि कई त मां सम्झां थो जे कबाइली जहिड़ा आहिनि, द लैक ऑफ एजुकेशन बि आहे हुन में, ऐं हुन में खोड़ ज़्यादा फैक्टर्स आहिनि। मां चवंदुसि हेल्थ ऐं यूथ खे जेतिरो असां एम्पावर कंदासीं, स्पोर्ट्स में आणींदासीं, क्रिकेट, फुटबॉल, जेके पंहिंजा हिते लोकल स्पोर्ट्स आहिनि उन्हनि जी असां इंटरसिटी टूर्नामेंट्स करायूं ऐं उन्हनि खे जेतिरो एम्पावर कयूं उहो असांजे लाइ बहितर। ज़बरदस्त, आई थिंक सभु तव्हांखे ॿुधी रहिया आहिनि भई स्पोर्ट्स खे वठी करे ज़ावियर साहब जो वॾो विजन आहे, सो लेट्स सी उनखे एग्जीक्यूट कीअं कंदा, दैट इज़ गोइंग टू बी अ चैलेंज। अच्छा, ॿियो मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां कहिड़ी शइ पंहिंजे वालिद साहब खां अलॻि करणु चाहियो? इहो बि ॾाढो ॾुखियो सवाल आहे नाज़रीन, पर तमामु दिलचस्प आहे, असां ॿुधणु चाहियूं था छो त हिते सभु असांजा ॿाहिरि बि वेठा आहिनि, उहे बि यकीनन ॿुधणु चाहिनि था। जी ज़ावियर, कहिड़ियूं शयूं? ॾिसो, बाबा जो त ऑफकोर्स हिकिड़ो पंहिंजो सेटअप आहे, पंहिंजो हिकिड़ो मैनिफेस्टो आहे, लॻे थो सर कॉन्फ्लिक्ट थींदो आहे तमामु ॿिन्ही जे विच में अपीरियंस खे वठी करे, जेको ज़ावियर में मूंखे नज़र अचे पियो, सो कहिड़ी शइ हुजणु घुरिजे, दैट इज़ वेरी हेल्दी, दैट शुड बी इनकरेज्ड। जी ज़ावियर, कहिड़ी शइ अलॻि कंदा?
मोस्टली असांजी शयूं सेम आहिनि, जीअं बाबा पहिरियां ॻाल्हि कई, बाबा जो बि प्राइमरी फोकस एजुकेशन आहे, हेल्थ आहे, बट जेका शइ मां डिफरेंट चवंदुसि उहो चवंदुसि त पंहिंजा जेके टूर्नामेंट्स आहिनि, मां वधीक पंहिंजे पाण खे यूथ सां जेको आहे इंटरेक्ट वधीक रखंदो आहियां, तमामु दिलचस्प। जंहिंमें हींअर बि मां असांजो हिकिड़ो सिटी आहे मचुर में, हुननि जी मां टीम खे स्पॉन्सर कयो, हुनखे शर्टूं ॾिनियूं हुयूं, हुन जे लाइ असां जी असां जो वीडियोस ॾिठा आहिनि क्रिकेट खे वठी करे, तव्हां ॾाढो हिन शइ में इंटू रहियो था। जी एंड यू आर अ पोलो प्लेयर एज़ वेल। जी आहे। त उन जे बारे में बि असां तव्हां खां तफ़सील में हली करे अॻिते पुछूं था जी, मानी जी टेबल ते, त हिन में तव्हांजो इंट्रस्ट कीअं डेवलप थियो, अॻिते वधी तव्हांजो छा एजेंडा आहे। तमामु दिलचस्प कचहरी ऐं तमामु मज़ो अची रहियो आहे। नाज़रीन, कचहरी त असांजी हले पई, पर जीअं असां ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ चांडिया में मौजूदु आहियूं ऐं हितां जे असांजे सभिनी भाइरनि, ज़ाहिरा ही आहे त असांजी असल में त औरतुनि जी जेकी असांजूं भेनरूं घर में आहिनि उन्हनि ही ठाहे करे मोकिलियो आहे ज़बरदस्त कस्टर्ड, जे मिठास जो लेवल सर ॾाढो बैलेंस्ड आहे। वी आर रियली इंजॉइंग दैट। सो हीअ असां खाऊं पीऊं था, ॻाल्हियुनि जो सिलसिलो बि जारी आहे ऐं अॻिते हलूं था ही खाई पी करे।